सिंध जे ॿियनि शहरनि जियां मीरपुर माथेलो में बि गैस्ट्रो मलेरिया ऐं डायरिया समेत ॿिया मर्ज़ तेज़ी सां पखिड़जण लॻा आहिनि। ॻोठ मोहम्मद मुराद लुंड में ॻोठाणे मौज़म अली लुंड जे मासूम न्याणी सितारा गैस्ट्रो विखे ज़िंदगी जी जंग हाराए वई। वधीक हिक नीगरी जे फौत थियण खां पोइ मीरपुर माथेलो में मुख़्तलिफ़ बीमारियुनि सबबि 2 हफ़्तनि दौरान 14 ॼणा फौत थी चुका आहिनि। फौतियुनि में 10 ॿारड़ा ऐं 2 औरतूं बि शामिल आहिनि। मीरपुर माथेलो ऐं उन जे भरपासनि वारनि ॻोठनि में केतिराई मासूम ॿारड़ा, औरतूं ऐं मर्द गैस्ट्रो, मलेरिया, डेंगी ऐं डायरिया समेत ॿियनि बीमारियुनि में बचिजी विया आहिनि। उन सिलसिले में सुञाण धुरियनि जो चवणु आहे त मीरपुर माथेलो जे सरकारी अस्पताल में दवाउनि ऐं डॉक्टरनि जी खोट समेत ॿियनि बुनियादी सहूलियतनि जी खोट बरक़रार आहे। उन करे ख़ानगी अस्पतालूं मरीज़नि सां भरिजी वियूं आहिनि, जिते पिणु सहूलियतनि जी खोट आहे। सुञाण धुरियनि मुतालबो कयो आहे त मीरपुर माथेलो जे मुतासिर ॻोठनि में माहिर डॉक्टरनि जूं टीमूं उमाणे मरीज़नि खे बहितर तिबी सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि।